ज़मीनूं ज़ाहिर थियनि त वरी उन ते ॻाल्हि कजे। पर असांजी हींअर बि डिमांड आहे, जेके तव्हां ज़मीनूं ॾिनियूं आहिनि असां खां लिकाइण जी ज़रूरत न आहे। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में उहे सभु ज़मीनूं वापसि करियो। ॿ, जेका कैनाल जेको आर्ज़ी तौर ते पोइ कया आहिनि उन्हनि खे ख़तमु करियो। सदर जीअं पंहिंजे एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जे ज़रिए अप्रूवल ॾिनी उन नमूने सां वापसि वठे। ही घणो कमेटियुनि जा ऐं ॿिया ड्रामा असां सां न करियो। सिंध जे माण्हुनि जो रेफरेंडम अची चुको आहे। तव्हां जेकॾहिं साम्हूं कोर्टूं CCI या असेंबलियूं ॾींदो, सिंध जो माण्हू तव्हांजे इन धोखे खे न मञींदो। तव्हांखे अकॉर्ड ते हलणो पवंदो ऐं तव्हांखे इहे 6 कैनाल ख़तमु करणा पवंदा। ज़मीनुनि ते असांजो लाइअमल जारी आहे। इंशाअल्लाह ईंदड़ 2 महीननि में तव्हांखे नज़र ईंदो। पर हिन ई महीने खां मुख़्तलिफ़ शहरनि में राब्ता मुहिम, बेदारी मुहिम माण्हुनि में खणण जी शुरू था करियूं। जेकॾहिं हुकूमत सीरियस हूंदी त हिननि टॉक्स कमेटी सां उहे निबेरे छॾींदी। न निबेरींदा त पुरम सियासी जिदोजहद कानून जो एहतराम कंदे या कानून खे टोड़ींदे, पर पुरम सियासी जिदोजहद करे इंशाअल्लाह इन स्कीम खे वापसि कराईंदासीं।